फ़नवाकिल जमायतुल इस्लाम मुस्लिमीन सखर ज़िले के ज़ेर एहतमाम अलमरकज़ अनवार ताहिरिया साइट एरिया सखर में अज़ीम आलिशान मिलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं दस्तार फ़ज़ीलत कॉन्फ्रेंस मुनक़द थी, जंहिंजी सदारत ख़लीफ़ो मौलाना मोहम्मद अशरफ जतोई, डॉक्टर सईद ऐवान, ख़लीफ़े महमूद अली मेमन, ख़लीफ़ो हसीब अहमद राहूजो, ख़लीफ़ा हाफ़िज़ एजाज़ अहमद मंगी, ख़लीफ़े मीर मोहम्मद अब्बासी कई। इन मौक़े ते मुमताज़ मज़हबी स्कॉलर मुफ्ती जुनैद अहमद राजपुर ताहिरी ख़िताब कंदे चयो त मोहब्बत ऐं इश्क़ मुस्तफ़ा असांजे मसइलनि जे हल लाइ अक्सर दवा आहे। असां ख़ुशकिस्मत आहियूं जो अल्लाह ताला असांखे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जी उम्मत बणायो ऐं अॼु जे कामिल वली ख़्वाजा मोहम्मद ताहिर अलमारूफ़ सजण साईं जी निस्बत सां अता कई। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जी हर अदा अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे महबूब आहे। महबूब सजण साईं ग़रीब नवाज़ आहिनि। ॾींहुं राति रूहानी मेहनत करे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां रहमतूं ऐं बरकतूं हासिल कनि था ऐं जॾहिं असां सोहबत में वञूं था त नूर मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां दिलियूं नवाज़े छॾीनि था, ख़ूबियूं महसूस करियूं था, इस्लाम ते अमल करण में मज़ो अचे थो ऐं गुनाहनि खां नफ़रत थी वञे थी। हिन मौक़े ते फ़क़ीर मदहोश ताहिरी, उमेर क़ादरी मुनफ़रद अंदाज़ में सना ख़्वानी कई। मदरसे अनवार ताहिरिया जे तुलबा खे दस्तार ऐं तालबात खे चादरूं ॾिनियूं वयूं। इन मौक़े ते हाफ़िज़ मोहम्मद उमर ताहिरी, मौलाना उबैदुल्ला, अली नवाज़ लखण, हामिद अली मेमण, ताज मोहम्मद लखण ऐं ॿियनि शिरकत कई। आख़िर में लंगर जो पिणु इंतज़ाम कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।